ही मोहन दड़े जे म्यूज़ियम में जेके शयूं आसार पिया आहिनि हिन में ही जेके बि टूल्स आहिनि जंहिंमें कटिंग टूल्स आहिनि या जेको आहे सो पंहिंजो फसल वग़ैरह लाइ इस्तेमालु थींदे टूल्स जेके आहिनि मतिलबु जेके एग्रीकल्चरल आहिनि या कटिंग आहे न वेपन्स कोन्हनि पर ही असांजा टूल्स घरनि में या ॿियनि इस्तेमाल लाइ ईंदा हुआ से उहे असुल में त ठहियलु जेको अला आहे मठ आहे उहा आहे यानी कुंजो या कांजो या ब्रोंज़ पर ही जेके पयल आहिनि इन में बिल्कुलु ई मूंखे सदाकत थी सघे हिननि जे कलर में थोरो फ़र्क़ु आहे पर ही जेको आहे साम्हूं में बि इन्हनि में थोरो फ़र्क़ु हुजे इन्हनि में रियलिटी घटि लॻे थी छो जो कुंजो आहे अलाए आहे उनजे कलर में थोरो फ़र्क़ु आहे ज़रूरु हाणे अलाए जेका ठहंदी आहे उहा असल में हमेशह मतिलबु रस्ट खां यानी ॻरण खां सड़ण खां उहा बिल्कुलु महफ़ूज़ हूंदी आहे ही अलाए जेका मिठी ठहंदी आहे न उहा बिल्कुलु न ॻरण सड़ण खां हमेशह बिल्कुलु हिफ़ाज़त न ठहंदी आहे त हीअ जेके हिन पीस पियल आहिनि उन्हनि में रियलिटी घटि नज़र अचे थी त ही जेके से ब्रोंज़ जा लॻनि था यानी कुंजे जा पर लॻे ईअं थो पोइ हाणे ॾिसजे न त जीअं लिखिजे त अमर जलील पंहिंजी किताब में जीअं लिखियो आहे त भई जे अगरि ही आसार जीअं निकिता हुआ तीअं सभ खां क़ीमती सोन त कुझु कोन हो ही सभ खां क़ीमती शयूं इहे माण्हू हिन खणी जेको आहे सो स्मगल करणु लॻा ऐं उहे असुलु शयूं जेके आहिनि से हुतां खजियूं ख़ासि करके असांजी सिंध सभ्यता जी शयूं उहे बिल्कुलु ई ओरिजिनल में न आहिनि त इहो थोरो अलमियो आहे असांजी इन सभ्यता सां हीअ असां कांजे या ब्रोंज़ ते मूं ख़ासि वीडियो ठाही आहे जीअं असां सम्झूं त वाक़ई ब्रोंज़े जा ई आहिनि या न बहरहाल इहो हाणे ख़बर पवंदी चेक करण खां पोइ बहरहाल ठीकु आहे तव्हांखे ॿुधायो।